तालके बुलडी शाह करीम जी वॾी आबादी वारी यूनियन काउंसिल सईद खान लुंड जा बुनियादी मसला हल न थी सघिया आहिनि ऐं हुकूमत तरफ़ां मिलियल केतिरनि ई तरक़ियाती स्कीमुनि जो कम बि मुकमिल नाहे थी सघियो। नाले वारे शाइर इब्राहिम मुंशी जे नाले सां तामीर थींदड़ पब्लिक लाइब्रेरी जी बिल्डिंग जो तामीराती कमु 11 साल गुज़रण बावजूदि मुकमिल थी न सघियो आहे, जेको फ़क़ति 1 साल हलण खां पोइ बंदि थी वियो हो ऐं अञा ताईं बंदि पियल आहे। लाइब्रेरी जो कमु मुकमिल न थियण ऐं किताब न मिलण सबबि शागिर्द इम्तिहाननि जी तयारी ऐं पढ़ू मुताले लाइ मुस्बत जॻह न हुअण सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। असांजे ॻोठ में हूअं त बुनियादी मसला केतिरा ई आहिनि, पर अॼुकल्ह जेको मेन मसइलो आहे उहो इहो आहे त असांजे ॻोठ में गुज़िरियल 10 सालनि खां बिजली कोन्हे। हाणे 2021 जे दौर में जेकॾहिं असांजे ॻोठ में बिजली न आहे त असीं जहिड़ा पथर जे दौर जा वञी थियासीं। असांजा MP MNA जेके बि चूंडिजी हितां वञनि था, बसि रुॻो इलेक्शन वारे टाइम ते ई ईंदा आहिनि। वरी हाणे हीअ रोड जो कमु जेको हले पियो इहो तव्हां ॾिसो अधु में बंदि थी वियो आहे। हाणे हीअ रोड ते पथर विछाए रेती विछाए विया आहिनि, मथां थोरी बरसाति पए थी त हीअ जहिड़ो असांजे पेरनि में मैजिक लॻो पियो आहे। अहिड़ी हालत असांजे रोड सां आहे ऐं उन खां अलावा ड्रेनेज जो सिस्टम मुकमल तबाह आहे। घरनि मां पाणी निकिरे कोन थो। रोड रस्ता जेके आहिनि ॻोठनि जा उहे सभु टुटा पिया आहिनि। हेतिरियूं स्कीमूं आयूं, हीअ असांजो यूनियन काउंसिल जेको हो उन में केतिरा ई बजट आया, पर हिकिड़े टके जो कमु बि ॻोठ में त कोन थी सघियो आहे। उनजे करे इहे असांजा बुनियादी मसइला आहिनि। ट्रांसफार्मर आहे ॻोठ वारो जेको सड़ियो पियो आहे, हिनखे तक़रीबन 3 खां 4 साल अची थिया आहिनि। MP MNA केरु बि अचण वारो कोन्हे, पुछण वारो कोन्हे, माण्हू कंहिंखे दांह ॾे। सोशल मीडिया ते लिखूं था, लिखी पेज फुल थियो वञनि, कंहिं ते असरु त पवे कोन थो। उन खां अलावा ही ड्रेनेज वारो जेको सिस्टम जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधायो, इन जा परियां गटर जेके हींअर आया हुआ, ठेकेदार अधु कमु करे अधु पैसा खाई वियो हलियो आहे। हालांकि हिन खे हेल ताईं टाउन कॉमेडी थियणु खपे हा, पर अॼु ताईं ही हिकु UC ताईं महदूद आहे। हिते सहूलियतनि जी तमामु घणी खोट आहे। जीअं पाणी जो मसइलो आहे, एम्बुलेंस जो मसइलो आहे, जीअं ही साम्हूं ट्रांसफार्मर लॻियल आहे, काफ़ी सालनि खां सड़ियल आहे। पर हींअर हेल ताईं को बि चूंडियल नुमाइंदो जेको सो फ़ुर्सत कढी न को हिते आयो, न ई असांखे इहो ट्रांसफार्मर ठाहिराए ॾिनई। हिते जेको झर जो पाणी आहे इंतिहाई ख़राबु आहे। उन में अर्सनिक जो जेको मिक़दार आहे न, उन जी जेका लेवल आहे उहा तमामु मथे आहे। जेको माण्हू ही झर जो पाणी वापराए थो, अवल त उहो दिलि जी बीमारी ऐं जिगर जी बीमारी में मुब्तला थी वञे थो। हिते काफ़ी सारा अहिड़ा केसिस बि मिलिया आहिनि, उहो सिर्फ़ु हिन पाणी जे ख़राबु हुजण जे करे। ॿियो त असांजो ही लाइब्रेरी ख़राबु पियो आहे। मुंशी मोहम्मद इब्राहिम जे नाले सां जेका लाइब्रेरी मनसूब थियल आहे, 11 साल गुज़री विया, पर माशाअल्लाह हिन जो कमु अञा ताईं कोन थियो आहे। ख़बर न आहे त इन जे पुठियां कंहिंजा हथ आहिनि ऐं कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, पर असीं आला अख़्तियारनि खां घुर करियूं था त असांखे इहा लाइब्रेरी ठाहिराए ॾिनी वञे। त हीअ असांजो रोड जो कमु हींअर हलंदड़ आहे। माशाअल्लाह हींअर त हिन जो कमु कुझु थियो आहे, पर ख़बर न आहे हाणे हिनखे हींअर विच ते छॾे विया आहिनि। हाणे हिन जो अलाए छा थींदो, हुनजी बि सही ख़बर कोन्हे। असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां सिर्फ़ु चूंडियल नुमाइंदनि ताईं इहो मैसेज पहुचाइणु चाहियूं था त ख़ुदा सिर्फ़ु इलेक्शन जे वक़्त ते हिते न अचो, इलेक्शन थियण खां पोइ बि हिते चकर कंदा करियो। क़दीमी ॻोठ आहे सईद खान लुंड ऐं तलके बुलंद शाह करीम जे सभ खां वॾी इंसानी आबादी रखंदड़ आहे। पर उन बावजूदि बि हिन ॻोठ जी सूरत हाल इहा आहे जो हिते इंसानी ज़िंदगी गुज़ारण जूं के बि सहूलियतूं मुयसरु न आहिनि। हिते न पाणी पीअण जो साफ़ु पाणी असां वटि फ़राहम करण जो ज़रियो आहे। फिल्टर प्लांट आहे त उहो ख़राबु थियो पियो आहे। उते ट्रांसफार्म सड़ी वञण खां पोइ लाहे विया आहिनि त ठाहिराए था अचूं, पर अञा ताईं माना उहो पहुतो न आहे, जंहिं सबबु असां झर जो ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहियूं। तव्हां ॾिसी सघो था जितो ही लाइब्रेरी आहे जिते किताब हुजणु घुरिजनि, पर हिते कुता हलनि पिया, हिते रोलू जानवर हलनि पिया, हिते माना के बि सहूलियतूं मुयसरु न आहिनि। उन खां अलावा ॻाल्हि कजे बेसिक हेल्थ सेंटर जी, त उते गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी एम्बुलेंस न आहे, जंहिं सबबु असांखे सख़्तु मुश्किलातुनि खां मुंहुं ॾियणो थो पए। उन खां अलावा तव्हां वाटर सप्लाई ॾिठी आहे त उते बि साॻी सूरत हाल आहे। असां आला अख़्तियारनि खां घुर था करियूं त बराए करम असांखे सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि त जीअं असां ज़िंदगी गुज़ारे सघूं। अॻूणे वज़ीर मोहम्मद ख़ान जुड़ेजो जे दौर में मिठे ऐं साफ़ पाणी लाइ ॾिनल वाटर सप्लाई स्कीम बि नाकारा बणिजी वई आहे। संभाल न हुअण सबबि ट्रांसफार्मर समेत मशीनरी पिणु चोरी थी वई आहे। ॻोठाणा झर जो सैंखियो मिलियल पाणी वापराइण ते मजबूर आहिनि।
ॻोठनि में ड्रेनेज नाला पिणु सफ़ाई न थियण सबबि नाकारा बणिजी विया आहिनि। हर रोज़ गटरनि जे उथलण सबबि गंदो बदबूदार पाणी रोडनि रस्तनि ऐं गलियुनि में बीही रहे थो। उन करे मक्खियुनि ऐं मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे, जंहिं सबबि मलेरिया ऐं ॿियनि आज़ारींदड़ बीमारियुनि जे आज़ार सबबि रहवासी तकलीफ़ूं भोगण ते मजबूर आहिनि। शहर जे मेन प्राइमरी स्कूल जो तामीराती कमु पिणु रोलड़े जो शिकार आहे, जंहिं करे तदरीसी अमल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ओॾां गवर्नमेंट हाई स्कूल में बुनियादी सहूलतूं अणलभ आहिनि। स्कूल में बिजली जी सहूलत न हुजण करे शागिर्द सख़्तु गर्मी में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। PPHI तरफ़ां ॻोठ में क़ाइमु बेसिक हेल्थ यूनिट में मिलियल एम्बुलेंस पिणु नाकारा बणिजी वॾे अरसे खां ख़राबु पियल आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हितां चूंडियल नुमाइंदा यूसी सईद खान लुंडा तवजा ॾेई हिन ॻोठ जा बुनियादी मसइला हल करे अधु में रहियल स्कीमूं मुकमिल कराए ॻोठाणनि खे रिलीफ मुहैया कनि।